अली बाबा जो हिकिड़ो अफ़सानो आहे, उनजो उनवान आहे ऊंदाहियूं ॾिसाऊं। उनमें जेको हीरो आहे वो ख़ुदि अली बाबा पाण आहे, फर्स्ट पर्सन में चवे थो। अली बाबा चवे थो सिंध यूनिवर्सिटी खां वठी कॉलेजनि ताईं मूंखे चङी इज़त मिलंदी आहे। मां खेनि यानी शागिर्दनि खे ॾाढो वणंदो आहियां। पंहिंजी समूरियुनि चढ़ियापनि वारनि अदाउनि सां माण्हू मुंहिंजे कम खां बि वधीक मुंहिंजी तारीफ़ कंदा आहिनि। अज़ीम हुअण जी मोहर हणी छॾींदा आहिनि। कॾहिं के दिलि घुरिया बुद्धिज़्म में ईमान रखंदड़ नौजवान दोस्त मूंखे महात्मा बुद्ध जी हलंदड़ फिलंदड़ तस्वीर सम्झंदा आहिनि। मां छा आहियां, केतिरो सत अथम, इहो मां घणे भागे न त थोरो घणो ज़रूरु ॼाणा थो त मां अली बाबा आहियां। अली बाबा खे मंज़ूर बेटा दिल पंहिंजे दोस्त सरवर नवाज़ मुखी थी अर्ज़ु कंदुसि त पाण अचनि। ऐं उन खां पोइ अली बाबा जे ख़ानदान जो हिकिड़ो भाणेजो आहे जंहिंजी गुज़ारिश कंदासीं त ॿ चार अखर उनजे हवाले सां ज़रूरु ॻाल्हाए। सुल्तान दिन बाग में ईंदो पर सरवर नवाज़ बुगियो पंहिंजो नज़्म पेश कंदो अली बाबा खे। हाल में मौजूद सभई लाइक़े इज़त एहतराम साईं, कोटली जे हुअण जे नाते सां जॾहिं अली बाबा ज़िंदा हो त हुनजो तारफ़ ई कोन थी सघियो। हींअर जेको थोरो तारफ़ जो आहे उहो अवां सां शेयर कयां थो। दरावर ही माण्हू दरावर मिटीअ जो, ॾिसण में हो दादलो सन सॼीअ जो। कहाणी ड्रामनि ऐं नावल जो माण्हू हो ॾांहुं परखेस करणु शाइरीअ जो। कहाणियूं ऐं ड्रामा लिखई पे पढ़ी पे वो लिखियुनि में माहिर हो मंज़र कशीअ जो। ॾिनो हथु शमशीर खे हिनजो भलो, उहो हथु साबित थियो हथु ख़ुशीअ जो। निरालो हो लेखक, निरालो हो माण्हू, पुॼाए जो आख़िर सफ़र ज़िंदगीअ जो। मोहन जो दड़ो छा लिखी वियो आहे नाविल, अजब ॾिया नक्शो सॼी आरसीअ जो। डुबी पंज दरिया हलंदे लिखियाई, सफ़र हो कराचीअ जे कंहिं बस लिखीअ जो। पीटीवी जा ड्रामा के सीरियल के सोलो से सब खां मथे हा गुज़र आदमीअ जो। कई दर्जन कहाणियूं नवातन जा उनवान ऐं हर हिकु कहाणी सबक़ आगहीअ जो। हो आज़ाद हो पंहिंजे हर हिकु अमल में ऐं अमली नमूनो हो आज़ादगीअ जो। हो सिंध बाद सिंध जो ऐं सिंध जी सुञाणप अली बाबा खे ओन सिंध, अली बाबा खे ओन सिंध जी मिटीअ जो। वो धरतीअ जे माण्हुनि सां मोहबत कंदो हो ऐं लॻंदो हो सभ खे ॼमियो माउ सॻीअ जो। वो वाहन ऐं वसजुनि मसजिदुनि जो लेखक, वो रखवालो सिंधड़ीअ जे ज़रे ज़रिए जो। मुतालियो वॾे वारो माण्हू हो जीनियस ऐं लिखण में हूंदो हो पंहिंजे मर्ज़ीअ जो। कयूं काल नर यादगार हुनजा क़ाइम, जेको ई नथो ख़्याल लेखक अलीअ जो। रहल कंदो हुनजो त छपकनि जुगाए, करे वियो आहे क़ाइम मिसल सादगीअ जो। वञण वक़्तु ॾेई पंहिंजो जोड़ो, अजब फ़ैसिलो हो कयल हिन सखीअ जो। हू सिंध लाइ लिखी वियो, असीं हुनजा आशिक़, ही ऐलान हक़ आहे संदसि हर ख़ुशीअ जो। अलीअ जो नंबर जॾहिं महिराण कढंदो, पतो पोइ पवंदो संदसि साहिबीअ जो। सॼी सिंध पेरे पियादे त्यागे, कॾहिं ज़िक्र कहिड़ो अञा फ़लसफ़ीअ जो। चुकाए वियो धरतीअ जो आ कर्ज़ सरवर, हू लेखक वॾो हो सिंधियत पिरे फुटीअ जो। अली बाबा जे ख़ानदान जे हवाले सां दोस्तनि खे ख़बर हुजणु घुरिजे त अली बाबा साहब खे हिकिड़ो ई फ़र्ज़ंद आहे जंहिंजो नालो हुन ग़ुलाम शाह कलोड़े जे नाले जे पुठियां या शाह लतीफ़ जी रवायत में हुन ग़ुलामी शाह नालो रखियो। इतफ़ाक़ सां ग़ुलाम शाह उनजूं 5 भेनरूं आहिनि। अली बाबा साईं खे 5 न्याणियूं आहिनि जेके ॾाढनि सुठनि सुखनि घरनि में पढ़ियल आहिनि। पर ग़ुलाम शाह जेको आहे उहो बुनियादी तरह सां थोरो पंहिंजे ज़हनी बीमारियुनि में मुब्तला थी वियो, इन करे हू घर में रहे थो। अली बाबा खे हिकिड़ो ई पंहिंजी दीन दुनिया में भाउ हो जेको शफ़ी मोहम्मद रिंद जे नाले सां कराची में रहंदो हो। अली बाबा ज़िंदगी जी पोयनि ॾींहंनि में पंहिंजी न्याणी पंहिंजे भाइटे खे ॾिनी ऐं हू उन सां गॾु ई कराची में रहंदो हुयो ऐं कंहिं बि हॉस्पिटल में एडमिट कोन हुयो। 2-4 कलाक अॻु में हुनखे थोरी का हिकिड़ी तकलीफ़ थी जंहिंजे सबबु हुनजे पेट जो या जिस्म जो पाणी सुकी वियो, इन करे उहो सडनली असांखां पंहिंजे घर में सुबुह जो 7:30 वॻे जुदा थी वियो। अली साहब पंहिंजी न्याणीअ सां गॾु रहंदो हो। अली बाबा जी हिकिड़ी न्याणी तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त साकी साहब ऐं जेके अब्दुल लतीफ़ जेके लाहौर में रहंदा, उनजी अली बाबा साहब जी हिकिड़ी न्याणी जेका आहे उहा लाहौर में पढ़ियल आहे, ॿियूं न्याणियूं हुनजूं हुते ई कोटली जे आसपास किथे पढ़ियल आहिनि। अली बाबा साहब जिनका तमामु ख़ुशि दिलि क़िस्म जी तबियत जा माण्हू हुआ। असांखां हिकिड़े दफ़े पुछियईं त तव्हां केतिरा पैसा आहिनि मूंखे खपनि था, त मूं खीसे मां जेके पैसा कढिया त उहे सिर्फ़ु 80 रुपया। हीअ अली बाबा जी ख़ुशि दिलीअ जी नंढी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, छाकाणि त असांजो पर्सनल मुंहिंजो या त मदद अली सिंधीअ जो साईं निसार हुसैनी जो अली बाबा साहब फास्ट फ्रेंड आहे। असीं दुख सुख में गॾु रहंदड़ हुआसीं।
हैदराबाद में जॾहिं हूंदो त असां गॾु हूंदो, तारिक आलम जी फैमिली में त रहंदो ई हुते हो, छो त अली बाबा साहब जी जेका घरवारी हुई भाॼाई बबू जेका हुई उहा घणो अरसो में गुज़ारे चुकी हुई। अली बाबा जी वालदा हुनखे तमामु घणो भाईंदी हुई ऐं पंहिंजो तमामु घणो माउ जो हवालो ॾींदो हो। त अली साहब चयो त किसे में घणा पैसा न कढ मूंखे खपनि था, इहा हुई हुजत, इहा फ्रैंकनेस। त मूं कढिया त अली बाबा जो जुमिलो ॿुधो, मक़सदु जुमिलो ॿुधाइणु आहे त मूं खीसे मां पैसा कढिया त ख़ुदा जो कसम त उहे 80 रुपया हुआ। त मूं हाणे चयो त अली हाणे तव्हां जेको हुकुम कयो तव्हांखे छा ॾियूं, त चई हाणे ईअं कर त इन तोड़ जेके 80 आहिनि इन्हनि मां मूंखे एतिरा ॾे जेतिरा अली बाबा सां गॾु चोर हुआ। हीअ आहे अली बाबा जी ख़ुशी। ऐं एतिरा ॿिया बि जुमिला जी नज़र कंदुसि, छाकाणि त हीउ दोस्त आहे जंहिंजी दोस्त जूं ॻाल्हियूं कंदासीं। जब अहमद मुरसल न रहे कौन रहेगा, असांखे पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे हिन धरती जे लाइ पाण खे वक़्फ़ करे तव्हां हलियो वञिणो आहे। त अली बाबा सभु कुझु ॾेई वियो आहे हिन धरतीअ खे, हिन ॿोलीअ खे, तारीख़ खे मालामाल करे वियो आहे पंहिंजी तशरीहुनि सां, इश्तिहारनि सां, डायलॉगनि सां, अफ़साननि सां। हुन एतिरो कुझु सरमायो ॾिनो आहे जो सदियुनि ताईं न, जेसि ताईं सिंध रहंदी अली बाबा ॻाइबो रहिबो। ऐं गुज़ारिश कंदुसि सुल्तान बिंद खे जेको अली बाबा जो भाणे जो आहे हुन ख़ानदान जो फ़र्द अचे ऐं पंहिंजे मामा जो ॻाल्हियूं करे। सुल्तान जो स्टेज ते वेठल मुंहिंजा अज़ीज़ ख़ुदा ऐं सिंध लैंग्वेज अथॉरिटी अली बाबा जी यादि में जेके गाज़िल प्रोग्राम ऐं पिंडाल में वेठल जेका दोस्त, अस्सलाम वालेकुम। अली बाबा बेसिकली मुंहिंजो मामो हो ऐं असां घर में बाबा अली चवंदा हुआसीं, कॾहिं बि अली बाबा न। अली मोहम्मद खां वठी अली बाबा जो सफ़र बाबा अली पंहिंजे 80 साल में पूरो कीअं कयो उहो बाबा अली खे ई ख़बर आहे। असांखे ईअं ई ख़बर आहे त बाबा अली छा हो ऐं बाबा अली कीअं लिखंदो हो ऐं असांखे अक्सर हमेशह गाइड कंदो रहंदो। पर मां सम्झां थो त बाबा अली गुट मोहम्मद यूसुफ बलोच में पैदा थींदड़ बाबा अली ऐं पूरे ख़ानदान जेके असांजी फैमिली जा मेंबर, जंहिंमें अब्दुल साकी बलोच जेको फिल्म स्टार हो, मां सम्झा थो वन ऑफ द बेस्ट फर्स्ट हॉलीवुड एक्टर इन पाकिस्तान, भवानी जंक्शन जे कई। उन खां पोइ हिकिड़ी स्पेशलिटी आहे असांजे पंहिंजे ख़ानदान जी थोरी ॿुधाईंदो हलां, पोइ बाबा अली ताईं पहुचूं था। त उन खां पोइ अब्दुल करीम बलोच जेको रेडियो जो हिकिड़ो वॾो आवाज़ ऐं मुंहिंजे ख़्याल गवर कचहरी जो करेक्टर, ऐं बाबा अली जी बाबा करीम जी स्पेशलिटी हुई अब्दुल करीम बलोच जी हिकिड़ो म्यूज़िशियन हो, चंग मास्टर हो, सुठो चंग वॼाईंदो हो। देन उन खां पोइ लाज़मी हारून जे छोटी सी दुनिया, जंगल, दीवारें, उजाले से पहले, शाहकार ड्रामा PTV का ॾिना। उन खां पोइ फारूक रेन जेको मां सम्झां थो त हींअर केतिरा ई एवॉर्ड्स पंहिंजा खटे चुको आहे ऐं पाकिस्तान लेवल ते हींअर टॉप जो डायरेक्टर आहे। देन असांजो हिकिड़ो ॿियो मामो अब्दुल रहमान बलोच जेको पाण खां वेल्डर हुआ ऐं उन्हनि पंहिंजी महिनतुनि जा काविशुनि सां हिकिड़ी मार्थन कंपनी ठाही, अॼु उहो माशाअल्लाह हिते। त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे की असीं उन फैमिली में आहियूं जेके अली बाबा असांखे इहे सभु गाइडलाइन्स ॾिनियूं ऐं बाबा अली बि असांखे हमेशह इहा तकीब कंदो रहंदो ऐं इहा सिखिया ॾींदो वेंदो त बाबा पढ़णु ऐं लिखणु, जेतिरो पढ़ंदो तेतिरो लिखंदो ओतिरो आमिल थींदो, ओतिरो गैर कंदो, ओतिरो दुनिया में सर्वाइव कंदो। बाबा अली जो कुझु ॻाल्हियूं शेयर कंदो हलां त बाबा अली चयो त मां जॾहिं लिखणु स्टार्ट कयो त उन टाइम ते मुंहिंजी उमिरि 12 साल हुई। बाबा मूंखे ईदला खची ॾींदो हो त माण्हू उन टाइम ते झूला, ॿियूं शयूं एंटरटेनमेंट लाइ ईंदा हुआ कुझु करण, या मक़सदानी बाग या ॿी शइ। पर मां हिकिड़ी सुठी पेन, उन पैसनि मां हिकिड़ी सुठी पेन वठणु ऐं कुझु किताब जेका ठेलनि था या किताबूं खची लिमिटेड हूंदियूं, थोरा पैसा हूंदा, त
मूंखे इहो शौक़ु हूंदो ऐं इन शौक़ु मूंखे पढ़ण बि सेखारियो, लिखण बि सेखारियो। मुंहिंजूं कहाणियूं हिकिड़े आम इंसान जूं कहाणियूं आहिनि, जेको मिसाल तौरु बाबा अली जॾहिं मोइंजो दड़ो लिखियो त उनखे 21 साल लॻी विया, पर जॾहिं बाबा अली पर मुंहिंजूं कहाणियूं लिखियूं, इन कहाणियुनि में मुख़्तलिफ़ कहाणियूं त जंहिंमें चंड ईमानी सिर्फ़ु 3 लफ़्ज़नि ते हिकिड़ी कहाणी आहे ऐं उन खां पोइ कैरेक्टराइज़ सी वग़ैरह शयूं। त चंड ईमानी में ईअं तो हिकिड़ा ॿुधाईंदो हलां तव्हांखे त अॼु असांजी मानी जो उन चंड वांगुरु आहे, कॾहिं पूरो कॾहिं अधु ऐं कॾहिं आहे। त किथे चंड किथे मानी ऐं किथे ज़िंदगी जो इहो पूरो गुरबत ऐं चंड ऐं मानी खां उहो मुंसलिक रखे पोइ उन कैरेक्टर ठाहिणु। मां नथो सम्झां त हिकिड़ी स्टोरी त लिखी सघिजे थी, पर उनखे एट अ टाइम उन में कैरेक्टर लिखण जो त मुंहिंजो वास्तो मीडिया सां आहे। ऐं आउं सम्झां थो त स्क्रिप्ट लिखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, उनखे कैरेक्टराइज़ करणु, छो त मुंहिंजा एतिरा मौजूदु माण्हू वेठा आहिनि, उन्हनि खे पाण इहा शइ हूंदी त जॾहिं स्क्रिप्ट लिखिबो आहे त उन में जेको राइटर हूंदो आहे त उहो सभु कैरेक्टर पाण पे कंदो आहे, चाहे उहो ॿार जो कैरेक्टर हुजे, चाहे वॾे जो कैरेक्टर हुजे, चाहे वॾेरे जो कैरेक्टर हुजे, चाहे बुज़ुर्ग जो कैरेक्टर हुजे, पर उहो कैरेक्टर को पाण जेसि ताईं उहो कंसीव न कंदो आहे, जेसि ताईं उहो शइ न कंदो आहे, तेसि ताईं उहो स्क्रिप्ट न लिखी सघंदो आहे। ईअं ई कुझु कहाणियूं ॿियूं जंहिंमें भागा ऐं चागा हिकिड़ी आम रेलवे जी स्टोरी आहे, जिथे मटके वारा जेकी हूंदा आहिनि, पिना ईंदा आहिनि या मटके वॼाए वरी कुझु पैसा वग़ैरह गेन कंदा आहिनि, त उन्हनि जी हिकिड़ी स्टोरी वॾी ख़ूबसूरत स्टोरी आहे, लोटे वारी एग्ज़ैक्टली। त उहो हिकिड़ो मैसेज कन्वे करे थी पीढ़ी खां जवानी ताईं, छो त हू बि पिनी आई आहे, उहो पंहिंजे टाइम ते हिकिड़ी जवान ॾाढी ख़ूबसूरत माई, जॾहिं हूअ पंहिंजी पोटी खे या पंहिंजी ईअं हो त हुनखे सम्झाए की अमां कॾहिं पेर न वढाए अचिजांइ, त पेर मां पुछंदी अमां कीअं, जी आउं उन शयुनि ते रही आहियां, पेर वढाइण जो मक़सदु इहो आहे की कंहिं बि ग़लति ट्रैक ते चढ़ी वई त पंहिंजो पेर वढाए ईंदी। अहिड़ियूं कई कहाणियूं जीअं साईं जिन चयो त रूपले कोहली जी कहाणी, उहा बि शाहकार आहे। त मुंहिंजो जॾहिं मां हिकिड़ो दफ़े हिकिड़ी ॿी ॻाल्हि शेयर कंदो हलां त बाबा अली ऐं मां दरिया ते वेठा हुयूं, त वॾी इंट्रस्टिंग आहे त हुते वेठो ॿेड़ी पे वेठो पंहिंजो मज़ो पियो वठे ऐं शाम पई थिए ऐं ॾाढो ॿेड़ी ते ऐं पंहिंजा बेत बि चवे पियो त दरिया सां ॻाल्हाईंदो पियो वञे पियो। त कुझु देरि खां पोइ कुझु मल्हा आया, बाबा अली खे सुञाणी पिया त छो त तुंगी मंझि दरिया, ऐं असां उन खां पोइ असां वरी हिकिड़ो प्ले करे चुका हुआसीं नाव में दरिया, उन जो रीमेक ठाहियोसीं। त कुझु दोस्त उते आया मल्हा, त उन्हनि खां ॻाल्हियूं पियो पुछे या उहो पुछनि पिया त बाबा जी, त पुछे पियो भई हीअ ॿेड़ी जेकी आहे इहा किथे जी आहे, जेकी ॿेड़ी दरिया में वहे पई, जेकी ॿेड़ी हले पई, त चयो साईं हिते जी अची न, इहा हिते जी न आहे, हिन जी जेकी मिलावट आहे, हिन जी जेकी शयूं आहिनि उहे हिते जूं न आहिनि, इहा ॿेड़ी हिते जी आहिनि कोन। त उन्हनि चयो त साईं न हिते जी आहे, किथे साईं ॿुधायो, पोइ हिकिड़े वरी बुज़ुर्ग ॿुधायो त न साईं वाक़ई इहा ॿेड़ी हिते जी न आहे, इहा किंजर जी आहे। त अहिड़ियूं कई ॻाल्हियूं जॾहिं इहे शयूं बाबा उन्हनि खां जॾहिं सवाल करणु लॻो ऐं जॾहिं उनखे ॾाढो जवाबु ॾींदो पियो वठे, त मां इहो उन टाइम ते फील पियो कयां त बाबा अली केॾो मुतालो कयो हूंदो जॾहिं दुंगी में दरिया लिखियो हूंदो। जॾहिं दुंगी में दरिया लिखियो हूंदो त उन कल्चर ते, उन्हनि जे माण्हुनि ते, उन्हनि जी रहणी सहणी ते, उन्हनि जी शयुनि ते उन केॾो मुतालो, केॾी रिसर्च कई हूंदी, तॾहिं उन को दुंगी में दरिया ठहियो। ऐं उते जेकर लिटरली माण्हू उते चयो त बाबा साईं तव्हां कहिड़े मलाम आहियो, एतिरी ॼाण असांजे हिन बुज़ुर्गनि कोन ॾिनी आहे जेतिरी ॼाण तव्हां पिया ॾियो। त इहा जॾहिं मां इहे शयूं ॾिठियूं बाबा अली में, त मां चयो त बाबा अली को आम माण्हू न आहे, हू इमेजिनेशन माण्हू आहे, इमेजिनेशन कंदो आहे।
त अहिड़ी खोड़ सारियूं कहाणियूं मां हिकिड़ी ॿी तव्हां सां ॻाल्हि शेयर कंदो हलां त असां पंहिंजे ॻोठ में वेठा आहियूं असांजे ॻोठ में हिकिड़ो बचा बंदि आहे उते वेठा आहियूं त बाबा जी चयो त यार हीउ ॿूटो ॾिसी पियो मूं चयो हा इहो लहे जो ॿूटो अथई मूं चयो बिल्कुलु आहे लहे जो ॿूटो आहे ऐं कर्नाटक में पैदा थींदो बिल्कुलु पंहिंजे ॻोठ यंगारा बाज़ारनि में बि आहे मूं चयो आहे चई यार इहो ॿूटो पटे हली पंहिंजे घर हणूं था मां चयो ॿूटे जो चई हिन ॿूटे जी वरी हिकिड़ी तारीख़ आहे हिकिड़ी माना ईअं सम्झो हिन ॿूटे में हिकिड़ी वॾी करामत आहे त माण्हू उहो चयो त माण्हू गुलाब जो गुल हणंदा आहिनि चमेलीअ जा गुल हणंदा आहिनि ख़ुशबू जा गुल हणंदा आहिनि अहिड़ा ॿूटा जेका घर में ख़ुशबू कनि तव्हां लहे जो ॿूटो था हणो चई हिनजी ॻाल्हि तोखे पोइ ॿुधाईंदुसि पहिरीं इहो ॿूटो पटिया पहिरियां ॿूटा पटिया त उन ॿूटे खां पोइ मूंखे हुन ॿुधायो त हीअ उहो ॿूटो आहे जंहिंखे डायमंड ट्री चवंदा आहिनि मां चयो डायमंड ट्री जी बिल्कुलु जी वाहिद ॿूटो आहे जेको माख पाण में जमा कंदो आहे ऐं सुबुह जी जॾहिं बाख सॼी राति बाख पवंदी आहे सुबुह जो बाख जॾहिं जमा थींदी आहे सुबुह जो जी बाख फुटंदी आहे ऐं सिज जा पहिरियां रेज़िस किरणा जॾहिं पास थींदा आहिनि त हीउ डायमंड वांगुरु बढ़ंदो आहे इट मीन इन जो नालो डायमंड ट्री आहे त बाबा अली जी सोच इस तरह हुई ठीकु ऐं हाणे लाॾी ॻाल्हियूं त घणियूं आहिनि बाबा अली जी ॼणण जे लाइ त मां ॿियूं शयूं कोन चवंदो त बाबा अली छा हो छा न हो बाबा अली सभिनि जो यार बाबा अली सिंध जो पुटु हो सिंध हुनजे अंदर में हुई ऐं सिंध जे रत में हुई ऐं हमेशह सिंध जी वासिंदा लिखी ऐं आउं आख़िरी शेरनि सां चवंदो विसरी वेंदासीं तोखे यादि न ईंदासीं बादल जी या बरसी वेंदासीं तोखे यादि न ईंदासीं जॾहिं यादि ईंदासीं शायदि असां न हूंदासीं महिरबानी सुल्तान तमामु सुहिणो ॻाल्हायो तव्हां माशाअल्लाह ख़ासि तरह सां अली बाबा जी जेका कहाणी आहे भागा ऐं चागा लोटे वारियूं पर अली बाबा हिकिड़ो हुसन परस्त हो सिर्फ़ नाज़िक कहिड़ो तख़लीक़कार आहे जेके पसंदि न आहे अली बाबा साहब हमेशह चवंदा हुआ त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे जेकॾहिं फ़ैसिले जे अदालत में जज औरतूं हुजनि हा त उहे भुट्टे साहब खे फांसी सज़ा त कोन ॾियनि हा पाण जॾहिं भुट्टो अदालत में अची अचण वारो हुजे हा त उहे सभु जज ख़वातीन पंहिंजा वार हुनजे पेरनि में विछाए हुन सां रोमांस कनि हा हीउ अली बाबा जो स्टाइल ॻाल्हाइण जो सिर्फ़ नाज़िक जे हवाले सां हिकिड़ो सुहिणो जुमिलो आहे अली बाबा जो भला मूंखे कहिड़ी ख़बर त तूं का इन पार खां टेलारा कंदी ईंदीअ लिखे थो आवाज़ कोयल जे हो पर ॾंभ ॾींदड़ तड़पाईंदड़ हसीन तशबीह ॿुधो लिखे थो ॼण ॿाहूं खण सां चंड तिरीअ ते अची ईंदो हू लिखे थो वंज हलाइण में ॾाढो मज़ो ईंदो आहे हू लिखे थो वण थधेरा साह खणंदा आहिनि ऐं इन्हनि लफ़्ज़नि सां पंहिंजे तमामु सुठे कॉम्पियर पंहिंजे दोस्त जर्नलिस्ट सहाफ़ी शाइर इज़हार सुनी गुज़ारिश कंदुसि त पंहिंजो ख़्यालु गुज़ारियो मथे स्टेज ते वेठल असांजा सीनियर लेखक ऐं गेस्ट वेठल ऑडियंस अस्सलाम वालेकुम मां रुॻो हिकिड़ी ॻाल्हि इहा सोची पई त जेकॾहिं अली बाबा जहिड़ो हुजे हा ऐं हीउ प्रोग्राम सॼो ॾिसी रहियो हुजे हा त उहो कीअं फील करे तव्हां हिकु नज़र हिकु मिंट लाइ रुॻो तसवर में आणियो त अव्हांखे ख़ातिरी थींदी त अली बाबा हिन हाल मां निकिरी वञे छाकाणि त अव्हां जॾहिं अली बाबा जी ॻाल्हि था कयो त पोइ अव्हां इहो छो था एक्सपेक्ट कयो त अली बाबा नौकरियूं करे हा अली बाबा सरकारी मुलाज़िम हुजे हा अली बाबा हिकिड़ो डिसिप्लिन माण्हू हुजे हा सुबुह जो सवेल उथे हा दाढ़ी ठाहे हा हालांकि उहो पाण खे ख़ुशि शकल ऐं ख़ूबसूरत रखणु पसंदि कंदो पर हू इन सिस्टम जो माण्हू ई न हुयो जंहिंजी असां ॻाल्हि था करियूं ऐं पोइ रोअण था रहूं सिंध में हाणे इहो हिकिड़ो कल्चर थी वियो आहे माण्हू गुज़ारे वञे हसंदसि गुज़ारे हुन लाइ चवंदा राति जो देरि सां छो वियो फलाणो कमु छो कयईं अने हीअं न करे हीअं थिया माण्हू लेखक राइटर जेको आहे न उन वीचारे सां हिते मसइलो आहे असांजे समाज में लेखक जो मसइलो न आहे दुनिया में किथे बि लेखक नौकरियूं न कंदा आहिनि हुनजो फन हुनजो लिखणी हुनजो अदब उन मां ई हुनजो सोर्स ऑफ इनकम बि हूंदो आहे सोर्स ऑफ सर्वाइवल बि हूंदो आहे अवां वटि जे सोसाइटी में माण्हू किताब ख़रीद था कनि रॉयल्टी नथा ॾियनि त हुन में अदीब जो ॾोह न आहे
ऐं क्रिएटिव अदीब जेको नेचुरलिस्ट बि हुजे अली बाबा जेतिरो, उहो तव्हांजो छा ख़्यालु आहे त उहो घर में वेही करे ऑब्जर्वेशन्स कंदो छा? उनखे त ॿाहिरि निकिरणो पवंदो न, सोसाइटी में वञणो पवंदो, माण्हुनि वटि वञणो पवंदो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, अली बाबा हिकिड़ो हार्ड कोर नेशनलिस्ट हुयो, वेरी क्लियर। हुनमें हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु वाज़े हुई, पंहिंजी वतन परस्ती जे मामले में हुन वटि का सौदेबाज़ी न हुई। ऐं नतीजे में कई भेरा हुनखे अहिड़ा मौक़ा बि मिलिया त किथे के अख़बार में के इदारे में का नौकिरी मिले त उते बि उहो कंप्रोमाइज़ करण लाइ तयारु न हुयो। हिकिड़ी ॻाल्हि। तंहिंजे करे हुन हिकु चूंड कई। असांजे नौजवान ॻाल्हि ॿुधाई अली बाबा जी फैमिली जी, ऐं इहा इन करे ॻाल्हि थो करियां त इहे ॻाल्हियूं हलनि थियूं, बाबा अली बाबा खे समाज हीअं कयो, फलाणे इदारे हीअं कयो। अरे बाबा तव्हांजे ख़्याल में, ऐं मथे असांजा साईं सीनियर साईं मां डॉक्टर इस्ताक खां पुछां थो त अली बाबा भला कंहिं अदबी इदारे जे वठ में वठ ॾियण वारो माण्हू हुयो? मुमकिन ई न हो। अली बाबा सां तव्हां दोस्ती कयो त हू तव्हांजो दोस्त आहे, बाक़ी अली बाबा इन्हनि ख़फ़नि खां निकितल माण्हू हुयो। ऐं तमामु पुराणी ॻाल्हि थो करियां, इब्रत मैगज़ीन में हूंदोसि त हुते अली बाबा हिकिड़े ॾींहुं मोटायो, रेगुलर ईंदो रहंदो हो। अच्छा, अली बाबा वटि परसेप्शन जेका हुई ॾाढी क्लियर हुई। मिसाल, हू हिकिड़े पासे नौकिरी न कंदो पर ॿिए पासे हू पंहिंजा कालम लिखंदो, कहाणियूं लिखंदो, हुनजा पैसा वठंदो। प्रोफेशनल बि हुयो हुननि शयुनि में, जेको हिकिड़े राइटर खे हुजणु खपे। हिन में अपोलोजेटिक थियण जी ॻाल्हि न आहे। माण्हू पंहिंजी तकलीफ़ ॾिए थो, हुनजी रॉयल्टी हुनजो हक़ आहे ऐं उहो वठंदो, पर पंहिंजे मिज़ाज में उहो इंतिहाई सादो माण्हू हुयो, सिंपल माण्हू हो, डाउन टू अर्थ माण्हू हुयो। तंहिंजे करे हुन मां कहिड़ी का एक्सपेक्टेशन न रहे। मोड़ ईंदो, चलो ॻाल्हि ॿोल पोइ कंदासीं, पहिरीं पकोड़ा घुराए। हाणे उन खां पोइ जॾहिं हू ॻाल्हाईंदो त हू छा ॻाल्हाईंदो, इहा ॻाल्हि अहम आहे। छाकाणि त अली बाबा खे जंहिं बि माण्हू मुलाक़ात जंहिं हुन सां कई आहे या ॻाल्हि ॿोल कई आहे, उहे हुन जूं यादगिरियूं कजनि, बजाए जो रोअण रोजे। छाकाणि त हिते इहा बि ॻाल्हि चवंदुसि, अली बाबा छा, पर को बि अदीब मरंदो न आहे। जॾहिं अदीब मरंदो न आहे त अदीब जो दुख न कबो आहे, ताज़ियत न कबी आहे। अली बाबा असां सां गॾु आहे, मौजूदु आहे। हू जेसीं ताईं हुन जूं लिखिड़ियूं आहिनि, बल्कि असां सभिनी जूं कचूं फिकियूं जेके बि लिखिड़ियूं आहिनि, अदीब खे तव्हां कॾहिं शेक्सपियर खे ॾिठो आहे? लेट शेक्सपियर लिखियलु हुजे। ही हिकिड़ी अजीब रवायत थी वई आहे त अदीब मरी वञे त हुन ते रोइजे न, असां हुनजे कम ते ॻाल्हायूं। अली बाबा जो कमाल, सभ खां वॾो कमाल कहिड़ो आहे नसर में, कहाणीअ में, त हुन वटि पंहिंजो डिक्शन आहे। कई अदीब असां ॾिसूं था जिन जो डिक्शन पंहिंजो न आहे, समहाउ इंस्पायर्ड आहे, ऐं हुनजे लाइ हुन सवलो कमु कयो, बैक टू बेसिक्स। उहो वेदनि ताईं हुन खां अॻु में बि हलियो हुयो, मौज दड़े खे हुन फील कयो पंहिंजे अंदरि, ऐं पोइ उन खां पोइ लिखियो हुनखे महसूसु थियो त ॼण मां मौज दड़े जो माण्हू आहियां। त इहा जेका फीलिंग आहे हुनजे लाइ ऑब्ज़र्वेशन खपे। किलोस थी या मुहाणनि ते जेकॾहिं हुन लिखियो, ओडनि ते लिखियो, ॿियनि कम्युनिटीज़ ते लिखियो, त उन्हनि सां पहिरीं वञी वेझो थियो, उन्हनि सां मिलियो, उन्हनि खे ॾिठई, महसूसु कई ऐं पोइ लिखियईं। तंहिंजे करे महिरबानी करे अली बाबा खे असां पंहिंजी सोच जे फ्रेम में बंदि करण जी कोशिशि न करियूं त इहो बहितर आहे। इहो नाइंसाफ़ी आहे अली बाबा सां वरी, छाकाणि त उहो फ्रेम में अचण वारो माण्हू न। मूं हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल कयो, आख़िरी ॾींहं ताईं कमिटमेंट वेई त ईंदो। साईं अली बाबा खे हाणे केरु ॻोल्हे? अली जो पंहिंजो अंदाज़ हो, पंहिंजो स्टाइल हो, जे ईंदो त असां वटि 5 ॾींहं वेठो हूंदो, हफ़्तो वेठो हूंदो, इनफॉर्मल माण्हू हू, हुनजो पंहिंजो अंदाज़ हो ज़िंदगी गुज़ारियो। ॿी ॻाल्हि, आउं इहे सम्झां थो त जेके बि ही हिकिड़ो कमाल हो अली बाबा जे अदब जो। मूंखां सीनियर वेठा आहिनि, मूंखे करेक्ट कनि जेकॾहिं आउं किथे ग़लति हुजां। हिन में हिकिड़े ई वक़्त ते अदब में हिकिड़ा स्कूल ऑफ थॉट्स आहिनि। हिकिड़ा माण्हू नेचुरलिस्ट आहिनि, ह्यूमनिस्ट आहिनि, ऐं हिकिड़ा माण्हू वरी सब्जेक्टिव लिखिणियूं लिखनि था, वजूदियत पसंदि आहिनि। अलीअ में इहे सभु क्वालिटीज़ हिकु ई वक़्त ते हू वजूदियत पसंदि बि बेपनाह, अव्हां सां वेंदो, अव्हां सां ॻाल्हाईंदो, अव्हां खे हिकिड़ी एंज़ाइटी में वठी ईंदो, वरी जे अव्हां खे ऑप्टिमिस्टिक कंदो। हुनजो हिकु मिसाल ॾियां थो, अली बाबा जो खे कार्टून ॾाढा वणंदा हुआ। त मूं पुछियोमांसि, अली ही कार्टून त ॿार ॾिसंदा आहिनि, हाणे तोखे कहिड़ो कमु आहे कार्टून ॾिसणु? त चई बाबा ॻाल्हि इहा आहे त कार्टून दुनिया जो सभ खां बहितरीनु लिटरेचर। मुंहिंजो कीअं? चई त ॾिस, कार्टून में न कॾहिं को किरदारु मरंदो आहे, आसमान तां बि किरंदो त किरदारु मरंदो कोन्हे, वरी जहिड़ो थी बीह रहंदो, ऐं कार्टून में कॾहिं बि रत न ॾेखारींदा आहिनि। मूंखे इन करे कार्टून वणंदा आहिनि। त हुनजे अंदरि ॾिसो त केतिरो हिकिड़ो मासूम माण्हू आहे। हाणे असां हुनखे छो हिन ख़फ़े में विझूं, बजाए हिन जे असां ॾिसूं त हुन मैसेज कहिड़ो ॾिनो आहे। अली बाबा जंहिं दौर में लिखणु शुरू थो करे, उहो सिंध में हिकिड़ो नेशनलिज़म जी तहरीक जो लहर जो दौर आहे, ऐं उन में जेकॾहिं शाइरीअ में शेख फयाज़ लीडिंग कैरेक्टर आहे असांजो,
नसर में अली वन ऑफ देम, मां ये नथो चवां त अकेलो आहे उहो, पर हू नसर में कहाणीअ में हुबुल बदरी जी ॻाल्हि कंदड़ हिकिड़ो वॾो नालो। तंहिंजे करे हुनखे सभिनी खां पहिरीं त तव्हां इन ॻाल्हि में वठो, बुनियादी ॻाल्हि जेका आहे त उन खां पोइ तव्हां ॾिसो त हुनजो जेको अंदाज़ आहे ड्रामा लिखण जो, ॿियनि शयुनि जो, उन में हू ॿियो करे थो डॉक्यूमेंटाइज़ शयुनि खे, रिकॉर्ड ठाहे थो शयुनि जो। मिसाल जे कॾहिं जंहिं बि मौज़ू खे खणे थो त उनजी डेप्थ में वञी, ऐं हाणे जेकॾहिं अव्हांखे रिसर्च करणी हुजे त हुनजो ड्रामो ॾिसी छॾियो, अव्हांखे काफ़ी शयुनि में रिसर्च में मदद मिलंदी, छाकाणि त हुन जूं ॻाल्हियूं अथेंटिक आहिनि। नौजवान बि जीअं ॿुधायो त उहे अथेंटिक आहिनि। ॿी ॻाल्हि, टी ॻाल्हि आउं सम्झां थो त अली बाबा, असां सभई हिन काइनात में जेको बि इंसान पैदा थिए थो, बुनियादी तौर ते हू ज़ोरीअ मोकिलियो वञे थो हिन काइनात में, हुनजी मर्ज़ी हुनजी पैदाइश में शामिल न आहे। हाणे दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा माण्हू इन ज़बरदस्ती जेको वारो अमल आहे उनखे एक्सेप्ट कनि था ऐं मुख़्तलिफ़ नाला ऐं बहाना ॾियनि था, ऐं हिकिड़ा माण्हू अलीअ जहिड़ा आहिनि जेके चवनि था ठीकु आहे ज़िंदगी मर्ज़ीअ जी न मिली, पैदाइश मर्ज़ीअ जी न मिली, पर ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ीअ जी गुज़ारींदासीं। ॾाढो सिंपल ऐं क्लियर हुनजो विज़न हो, ऐं ईअं ई हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। तंहिं करे हुन ते ख़ुशि थियणु खपे। बोहीमैन दुनिया में, वेस्टर्न सोसाइटीज़ में बोहीमैन्स जा जेके कैरेक्टर्स आहिनि उहे ॾाढा इंस्पायर्ड कैरेक्टर्स हूंदा आहिनि, छाकाणि त, ऐं अली बाबा असांखे वणे छाजे करे थो, हिकिड़ो इहो सबबु आहे। मां पंहिंजे दोस्त हसन दर्स खे बि ॾिसंदो हुउमि त हू ॿिया बि शाइर आहिनि न, ॿिया बि ज़बरदस्त असां वटि शाइर आहिनि, पर हसन असांखे वणंदो इन करे हुनजो लाइफ स्टाइल, शाइरी जे करे न, हुनजो लाइफ स्टाइल थोरो मुख़्तलिफ़ हूंदो ॿियनि खां। अली बाबा जो बि लाइफ स्टाइल मुख़्तलिफ़ आहे। अव्हां गौर सां ॾिसो त अव्हां फिल्मूं जेके ॾिसंदा आहियो न, विढ़ण वारियूं, फाइटिंग वारियूं फिल्मूं माण्हू छो ॾिसंदा आहिनि? छाकाणि त दुनिया जा अक्सरियती माण्हू पाण विड़ी न सघंदा आहिनि। तंहिं करे उहे ठोशा जेके फिल्मुनि में हलंदा आहिनि, ईअं ई जेकॾहिं माण्हू हिकिड़ो बोहीमैन आहे, अली बाबा वांगुरु ज़िंदगी गुज़ारे थो, असां जा इलाही माण्हू ईअं ज़िंदगी नथा गुज़ारे सघनि। तंहिंजे करे हुन खां इंस्पायर थियनि था, पर महिरबानी करे हुनखे त उते रहणु ॾियो न, हुनखे वापसि त न छिके अचो। जंहिं ज़िंदगीअ जे अंदाज़ खे हुन थ्रू आउट रद्द कयो। अव्हांजो छा ख़्यालु आहे? नौजवान खां पुछूं था, हुन वटि अपॉर्चुनिटीज़ न हुयूं छा नौकरियूं करण जूं ऐं इहे सभु शयूं करणियूं? साईं वारा, अमी साहब वारा ॿिया वेठा आहिनि, ॿिनी ॿुधाए पियो त सॼी फैमिली इस्टेब्लिश आहे, ईच एंड एवरी मेंबर ऑफ द फैमिली सभु इस्टेब्लिश आहिनि। त पोइ अली बाबा लाइ मसइलो हो छा को नौकिरी करणु, को सुठे उहिदे ते पहुचणु? हुनजो ख़फ़ो ई न हुयो इहो नौकरियूं करण जो। तंहिंजे करे इनखे महिरबानी करे अली बाबा खे इन मां ॿाहिरि कढी अचो, ख़ुशि थियो, फ़ख़्रु कयो अली बाबा ते त अली बाबा असां वटि हो ऐं आहे ऐं रहंदो। एवॉर्ड मिलियो अली बाबा खे सरकारी, छाकाणि त मिज़ाज सरकारी मामलनि जे ख़िलाफ़ रहियो हो सॼी ज़िंदगी, उहो नेशनलिस्ट माण्हू हो। पोइ किन दोस्तनि प्रेशर कयोसि, बाबा हाणे एवॉर्ड वापसि वठि अली, हाणे तूं अची पिछाड़ी में हीउ कमु कंदे, इहो सरकारी एवॉर्ड वठी सॼी ज़िंदगी तूं सैयद जूं हाज़िरियूं ॾिनियूं ऐं इहो सॼो मामिलो आहे। हाणे वरी त चई ॻाल्हि इहा एवॉर्ड खणी वापसि करे पैसा पाए छॾिया। वधीक जीअं दोस्तनि जी सलाह, उहो पंहिंजी स्टाइल वारो माण्हू हो, ज़बरदस्त माण्हू हो। असांखे फ़ख़्रु आहे त अली बाबा खे असां ॾिठोसीं, हुन सां कुझु वक़्तु गुज़ारियोसीं। असां हुनजी का बि बराबरी नथा करियूं, असां हुनजे पेरनि जी मिटीअ जे बराबरि बि न आहियूं, पर वी आर प्राउड ऑफ अली बाबा एंड वी लव हिम। थैंक यू। महिरबानी इज़हार, ॾाढी दिलचस्प ॻाल्हियूं अली बाबा जे हवाले सां। ऐं थोरो हिकिड़ो मिंट वधीक वठंदुसि त अली बाबा जीअं चयो त पंहिंजे मिज़ाज ऐं पंहिंजी तबियत वारो हो, हुन ते ॻाल्हाइण जो मौक़ो त कोन्हे, पर अली बाबा नौकिरी नथे करणु चाही। ॻाल्हि साफ़ आहे, छाकाणि त असां पर्सनल जेके बि सिटिंग्स आहिनि, अदा मदद खे ख़बर आहे, शौकत खे ख़बर आहे त हू शेक्सपियर जे ड्रामनि, शेक्सपियर जी अंग्रेज़ी, हाणे अंग्रेज़ बि कोन था ॻाल्हाइनि, हू शेक्सपियर जा डायलॉग असांखे, मां सम्झां थो त अलाए जी केतिरी तइदाद में ॿुधाए, मिल्टन जी शैली जी शाइरी अंग्रेज़ी हू ॿुधाईंदो वेंदो, पर छाकाणि त अलीअ खे सरकारी नौकिरी न करणी हुई, इन करे हुन कोशिशि करे हू पंहिंजे अंग्रेज़ी जे पर्चे में फेल थी वियो, लिहाज़ा हू मैट्रिक पास कोन हो ऐं हुनखे नौकिरी करणी कान हुई, इन करे हुनखे को बि सर्टिफिकेट हुन वठण ई नथे चाहियो। अली बाबा 1987-88 में, छाकाणि त उहो रेडियो प्रोड्यूसर आहे, मूंखे ख़बर आहे त अलीअ हुन इज़हार ज़िक्र कयो त हुनखे अवॉर्ड मिलियो हो, प्राइड ऑफ परफॉर्मेंस। ॾिसो अली साहब हिकिड़ो तमामु पुठिते पियल ग़रीब इदारनि खां परे, पर कुदरत अलीअ खे अली नवाज़े पियो त हुनखे प्राइड ऑफ परफॉर्मेंस अनाउंस थी वियो। हीउ ज़ियाउल हक़ जो ज़मानो हो, 87 हो या 88 हो। असांखे बल्कि मूंखे हुकुम थियो त अली बाबा खां तव्हां इम्प्रेशन वठो ऐं अनाउंस कयो नेटवर्क ते हुनजो वञिणो आहे
त अली बाबा के प्राइड ऑफ परफॉर्मेंस जी छा इंप्रेशन है, छा ख़ुशी है। टाइम वरितोसीं, मुश्किलातुनि सां नांगो लाइन पहुतासीं पंहिंजे बगल टुटल गाॾीअ में, ख़बर पई त अली बाबा घरां वञी कज़ाफ़ी होटल ते चांहि पीअण लाइ हली वियो आहे। असीं उतां डोड़ंदा छाकाणि त असीं त सरकारी मुलाज़िम, असांखे त ॿधी विधूं ॿार में त हिन जो इंटरव्यू करे अचो। असीं पहुतासीं कज़ाफ़ीअ ते, त उते काउंटर वारे चयो त हाणे कराची पियो वञे, डोड़ो तेज़गाम बीठी आहे प्लेटफॉर्म ते। ख़ुदा जो कसम, मूंसां गॾु सिकंदर बलोच बि सीनियर प्रोड्यूसर, माइक असांजे हथ में हेॾो थुल्हो ॻरो EM3 जेको अधु मण जो रिकॉर्डर आहे उहो असां गॾु आहे। हाणे असीं प्लेटफॉर्म ते पहुता आहियूं त हिकिड़ी विसिल वॼी चुकी आहे, 50 गाॾा आहिनि, गाॾे जे कंपार्टमेंट जे हुते असीं दरीअ ते आवाज़ पिया ॾियूं, सिकंदर बलोच जुदा, अली बाबा अली बाबा अली बाबा, छाकाणि त असांजी नौकिरी जो मामिलो आहे, असांखे इंप्रेशन हुन जा लाइणा आहिनि। ऐं ख़ुदा जो कसम थियो ईअं जो 3 विसिल खां पोइ रेल असांजे अखियुनि जे अॻियां धूड़ उॾाईंदी हली वई ऐं असीं हथ मटींदा रहिजी वियासीं। अली बाबा असांजे हथनि मां निकिरी वियो। ऐं गुज़ारिश कंदुसि निहायत एतिराम सां पंहिंजी भेण जेका ख़ुदि बि अमृत मंच कड़ाण ऐं केतिरनि ई स्कॉलरली दानिशवराना तहरीरुनि जी असांजी भेण सरवान आहे। असांखे फ़ख्रु आहे त असांजी भेण आहे अदी तनवीर जोड़ेजो, जेका अकेडमिकली सोशियोलॉजी उन हिसाब सां हुनजो तमामु वॾो कमु थियल आहे। हुनजा ख़ासि तरह सां आउं सम्झंदुसि त जेका टीन जेंस जे हवाले सां सभ खां पहिरीं सिंधी रिसर्च में हुन आंदो त ही शख़्सियतूं छा आहिनि, ही किथां पैदा थियूं थियनि, छो थियूं पैदा थियनि। ऐं अमृत मंच कड़ाण हुनजे हिकिड़े नए सफ़र जो अफ़साने नवीसी में हिकिड़ो वॾो कमाल आहे। ऐं सभिनी जा असांजी बेहद प्यारी भेण मायनाज़ ब्रॉडकास्टर, स्कॉलर, कहाणीकार तनवीर जोड़ेजो। महिरबानी नसीब हमेशह एतिरो मथे चाढ़े छॾींदो आहे जो तमामु घणो। ऐं अली बाबा जो ज़िक्र, अली बाबा सां मुलाक़ातूं कयूं था, ॾाढी उहो दौर हो जॾहिं यूनिवर्सिटी में अदीबनि राइटरनि जो हिकिड़ो मान हूंदो हो, इज़त हूंदी, एतिराम हूंदो। जीअं कंहिं पढ़ियो त अली बाबा पाण चयो त मां शागिर्द मूंखे पसंदि कनि था, टीचर्स पसंदि कनि था, त हीअ अक्सर यूनिवर्सिटी में ईंदो हो। ऐं घणो करे मुंहिंजूं दोस्तूं हमेशह अदीब खैरुनिसा जाफ़री जे पुठियां रहियूं। अदीब खैरुनिसा जाफ़री जी गुफ़्तगू जंहिंसां बि कंदी लाजवाब कंदी, ऐं उन जे पुठियां आउं हूंदी हुअसि, आउं गुफ़्तगू इंजॉय कंदी हुअसि। त अली बाबा ईंदो हो, कॉमन रूम में बि ईंदो। ऐं ख़ुशकिस्मती मुंहिंजी जी मूंखे इहो मौक़ो मिलियो त मुंहिंजे घर ते खां पोइ हे पीपुल्स पार्टी जो फारूक लखारी जे तरफ़ां या छा, हितां पूरो जहाज़ अदीबनि जो भरिजी हलियो हो। हिकु सीट ते साइमा अदी खैरू जी धीअ हुई, मां हुअसि, अदी खैरू हुई, वरी ॿी लाइन में अली बाबा बि असां सां गॾु हुई। खिल मश्करी मज़ाक कंदे ऐं अदी खैरू ते आराम सां बि पंहिंजूं ॿेड़ियूं दॿायूं। त हिते एयर होस्टेस आई, हुन चयो त भई हिते त सिगरेट या बीड़ी पीअणु कोन्हे, तोखे ॿिए पासे वठी हलां, हुते हली तूं बीड़ी पी। हे अदी खैरू तां बीड़ी पी आई, पर अदी खैरू बि अदी खैरू हुई, उहा बि मोड़ण वारी त कोन्हे। वरी हुन ॿी बीड़ी दुखाई ऐं अली बाबा हुते भरिसां मज़े सां वेठो। उनजी चौकसी हुई एयर होस्टेस ते। एयर होस्टेस ॾिसंदो पे निहारे, जेॾीमहिल एयर होस्टेस खे हुनखे रड़ करे, खैरू नर्स थी अचे, खैरू नर्स थी अचे, उहो नर्स ॿुधी सिगरेट जेको हेठि दॿाए छॾे ऐं सॼो सफ़र हिन मश्करी में गुज़रो। मुंहिंजे ज़हन जे पर्दे ते इहो नंढिड़ो वाक़ियो अली बाबा जो, खैरू जो, ऐं हुनजे अखियुनि जी चमक मां हींअर बि महसूसु करे सघां थी। अली बाबा जंहिं अंदाज़ सां मुस्कुराए, अखियुनि में चमक आणियो, जो खैरू नर्स थी अचे। ऐं उहे नंढड़ा वाक़िया ऐं अली बाबा जूं कहाणियूं तहरीरूं बि डीप हूंदियूं। सची ॻाल्हि त मूंखे सम्झ में घटि ईंदियूं। एॾियूं हुन ज़माने में एॾियूं सभु शानदार शयूं लिखंदा त अॼुकल्ह जी ॿोली जेका आहे लिखणु थोरो सवलो थी पियो आहे, पर उन ज़माने में तारीख़, जोग्राफी, फिलासफ़ी खे मिक्स करे सभु लिखंदा। तंहिंजे करे उन ज़माने जी जेके तहरीरूं हुयूं उहे सम्झण बि ॾुखियूं हूंदियूं। अली बाबा जो मोहन जो दड़ो मूं ॿ टे दफ़ा पढ़ण जी कोशिशि कई, पर मूंखे सची ॻाल्हि त उहा उन वक़्तु सम्झ में कोन आई। बहरहाल असांजी दुआऊं अलाह पाक हुनखे जन्नत फिरदौस में जाइ मुक्ता करे, जिथे बि हुजे ख़ुशि हुजे, हुनजे बचनि ॿारनि खे रब पाक पंहिंजे पनाह में रखे, हिफ़ाज़त में रखे, ऐं जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि। असांजी दुआऊं हर वक़्तु में कुटुंब सां अली बाबा लाइ ॾाढो